नाज़रीन नवाज़ सां ख़बर शेयर कंदा हलूं। मीरपुर ख़ास में रिपोर्ट कर रहियो आहे शहबाज़ अली लगारी। ऐवान सहाफ़त में ॻोठ फुलो लुंड जे रहवासियुनि बाबर अली मदद लाल ख़ान, लियाकत अली मदद अल जुड़ियो, ज़ुलेखा बिनते ख़ान मोहम्मद समेत ॿियनि भरपूर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो आहे त संदनि ॾाॾाणी ज़रई ज़मीन ते गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बासर माण्हुनि जो नाजाइज़ कब्ज़ो बरक़रार आहे, जंहिं सबबि हू शदीद परेशानी ऐं बेवसी जो शिकार आहिनि। मुतासिर ॻोठाणनि साफ़ नालो दाहींदे चयो त संदन अबाणी ज़मीन ते हाजी मुनशा चौधरी, मोहम्मद आरिफ हाजी तफ़ील, सज्जाद उर्फ गुड्डू, डॉक्टर रियाज़ फ़कीर, मोहम्मद पठान, मोहम्मद अली लुंड, मुमताज़ अली लुंड ऐं शाहबख्श लुंड समेत केतिरा ई बासर माण्हू क़ाबिज़ आहिनि, जेके ग़ैर क़ानूनी तौर ज़मीन ते कब्ज़ो इख्तियार ॼमाए वेठा आहिनि। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान उन्हनि वधीक चयो त तालका शुजाबाद जे मुख्तियारकार ऑफिस में संदन ज़रई ज़मीन जो पुराणो सरकारी रिकॉर्ड शकी नमूने गुम कयो वियो आहे, जॾहिं त तपेदार मुबैना तौर कब्ज़े माफ़िया जी सरपरस्ती करे रहियो आहे, जंहिं सबबि संदन शिकायतुनि ते को बि सरकारी अमलदार ध्यानु ॾियण लाइ तयारु नाहे।